सुभान अल्लाह। दोज़ख जा दरवाजा बंद करे छॾी, बीत जा दरवाजा खोले छॾी। ओ जिब्राईल ज़मीन ते एड़ो पर घुमाए छॾी त कोई बनी बशरो 18,000 मखलूकात मां कोई न जागे, सभिनी खे निंड ॼारे छॾे। जिब्राईल जो या रब्बुल आलमीन छा भला क़यामत क़ाइम करणी थी, छा जो हेड़ो भारी हुकुम कयो थी। रब चो त ना ला भला किन हबीबुन उरीदु अनु कर बहू। ओ जिब्राईल क़यामत क़ाइम करणी कोन्हे इनकार, लेकिन पर हबीब जे वेझे घुराइण जो शौक़ थियो आहे, हबीब जे मुलाक़ात जो शौक़ थियो आहे। जॾहिं करी हो हुकुम कयो थम जल्दी हो जिब्राईल मुझे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुझी मुलाकात ला जल्दी वठी आ, देर न कर रे। जिब्राईल अमीन चो मौला चाते वठी अचां, सवारी कहिड़ी काहे वञा, मोटर काहे वञा, कार काहे वञा, हवाई जहाज काहे वञा, राकेट काहे वञा, हाथी काहे वञा, कहिड़ी सवारी काहे वञा, मूंखे सवारी त ॿुधाए। ख़ुदा जी ज़ात चो त जिब्राईल जन सवारनि जा तो नाला वरिता आहिनि, इन सवारनि ते बशर चढ़ंदा, माण्हू चढ़ंदा मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा नूर आ, त नूर जे लाइ सवारी बि नूर जी दरकार आ। मौला उहा नूर जी सवारी काथे आ, काथूं काहे अचां। रब्बुल आलमीन चो जिब्राईल उहा नूर जी सवारी बिश्त जे अंदर 40,000 बुराक बिहार थमां जेके बरकम निकतल हिन विच मूं ठहियल थी। मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा नूर आ, उहे विच वारा बुराक, विच वारो बुराक सुठे में सुठो, सुहिणे में सुहिणो, ताज़े में ताज़ो, तवाने में तवानो, मतारे में मतारो, हिकिड़ो बुराक काहे मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन बुराक दे विहारे मुंहिंजी मुलाकात लाइ वठी आ। हासिल जो कल जे मुल्लनि खे मां अर्ज़ थो कयां, अरे मुस्तफा जी ज़ात बाबरकात जे बारे में तव्हांखे नूर में शक आहे, रुगो एतिरो त तव्हां रुगो एतिरो कमु मूंखे करे ॾेखारियो, रुगो बत्ती थी भरे पई बत्ती, पर साईं ॾीओ थो भरे ॾीए में हथ विझी ॾेखारियो त ख़बर पवे तव्हांजी मुस्तफा जी ज़ात बाबरकत बरकत सवारी थी करे पई। जे बशर त हुजे हा त बरकत कीअं बशर थो चढ़ी सघे, कहिड़ी ताक़त आहे बशर खे बरकत वेहण जी, विझ ते वेहण जी। हा त बचो इहे सारियूं सभई जेके आहिनि इंसाननि जे वास्ते आहिनि, माण्हुनि जे आहिनि, बशरनि जे वास्ते आहिनि। मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा नूर आहे ऐं मोहम्मद लाइ सवारी बि नूर जी दरकार आहे। ख़ुदा जी ज़ात क़ुरान पाक में फरमायो, सुब्हानल्लज़ी पाक आहे उहा ज़ात, पहिरियों पर ख़ुदा पाक जो लफ़्ज़ आहे, छा पाक लफ़्ज़ आहे? मां इज्जत खां पाक आहियां, मां घटिताई खां पाक आहियां, मां कमज़ोरी खां पाक आहियां, मां रब ताक़त वारो आहियां, कुल शइ क़दीर आहियां, हर इज्जत खां मां पाक आहियां। सुभान मां पाक आहियां। الذي اسرا بعبده जे सैर करायो पंहिंजे बानी खे, बेअब्दी जो लफ़्ज़ रूही जो लफ़्ज़ हुजे हा त सम्झो हा त मुलाक़ात जेकी थी आहे सो ख़्वाब जे अंदरि थी आहे ऐं निंड में थिया, पर बेअब्दी जो लफ़्ज़ आहे, यानी जिस्म सां आहे। असरा बेअब्दी लैलन, रब थो चए मां सैर कयो वञी महबूब जी ज़ात खे लैलन रात जो। मां तव्हां खां थो पुछां कया तव्हांजो सैर कंदा हो रात जो या ॾींहं जो? पर केर बि सैर कंदो आहे रात जो या ॾींहं जो? बशर सैर कंदो ॾींहं जो। ख़ुदा तूं पंहिंजे महबूब खे रात जो सैर कीअं थो कराई पियो? रब थो चए मुंहिंजो महबूब नूर आहे, ओ नूर खे ऊंदही कारण कोन थी सघंदी आहे, जॾहिं करे मां पंहिंजे मोहम्मद खे रात जो सैर थो करायां पियो। आखिर रात तो मुकर्रर थी आ, वो मुझा अजीज मुझा दोस्त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन जिब्राइल खे चयो तो जिब्राइल सारी दुनिया सिंध ॾेई छॾे, को बनी बशर न जागे। जिब्राइल जो मौला छो कि मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथू 18,000 नूर जा पर्दा है। नया से ॻाल्हायो, 18,000 नूर जा पर्दा आहिनि।
जंहिंजे करे इहे सभई पर्दा जो लाहींदो सांसी उन असली सूरत में महबूब खे मां पांदे घुराईंदुसि। बशर खे ताक़त न आहे जो मुंहिंजे महबूब जे नूर जी झलक सघे यानी झले सघे। मुंहिंजो महबूब ईंदो मतां को बशर जागत हुजे त सड़ी खाक थी वञे जेके सभिनी खे ॾेढ ॾेई छॾे। जंहिंजे करे लैलन रात मुक़ररु थी। वो मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त अम्मा आशा सिद्दीक़ मिशकात शरीफ़ हदीसो खोले वञी ॾिसो हिकिड़ो ॾींहुं थियो आहे आशा सिद्दीक़ हुजरे जे अंदरि वई आहे। मदीने जा साईं हुजरे जे ॿाहिरों बिस्तरे ते सुता पिया आहिनि। अम्मा आशा सिद्दीक़ जे हथ में सुई आहे। उहा सुई हथ मूं किरी पई आहे अंदरि। उन वक़्त में आशा सिद्दीक़ जे दिलि में ख़्याल आयो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जो एॾो हुस्न हूंदो हो जो बीबी ज़ुलेखा यूसुफ खे बाग वठी करे अंदरि ईंदी हुई, कोठी में वठी ईंदी, ऊंदाही कोठी में यूसुफ खे वठी ईंदी हुई त बत्ती जी ज़रूरत ज़ुलेखा खे कोन पवंदी हुई। जेकी शइ खणी यूसुफ जे हुस्न ते खणी ॿाहिरि निकिरी ईंदी हुई। मुंहिंजो भाउ मोहम्मद मुस्तफ़ा त यूसुफ जो बि सरदार आहे पर ऊंदहि लॻी पई आहे सुई कीअं लहा। दिलि में ख़्याल अचे रब्बुल आलमीन सही न सघियो आहे। ओ जिब्राईल वञ मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकार जे शान खे आशा पूरो कोन सुञातो आहे। मुंहिंजो महबूब इन कोठी खां ॿाहिरि सुतो पियो थी। मदीने सरकार जे ॾंद मुबारक ताईं हिकिड़ो पर्दो ॾंद मुबारक तां हिकिड़ो पर्दो लाहे वञी त आशा खे मोहम्मद जे नूर जो पतो पवे। जिब्राईल अमीन मदीने सरकार जे ॾंद मुबारक तां हिकिड़ो पर्दो लाहे थो पियो। ज़ाहिर थे जो भितनि खां नूर अंदरि टपी पियो आहे। अम्मा आशा सिद्दीक़ कसम खणी चवे थी पई त मां सुई त लधी आहे पर सुई में धागो बि विझी वई आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लैलन रात मुक़ररु थी वई। मोहम्मद मुस्तफ़ा जे नूर जी ख़बर ॿुधाया आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त वटि जी रात आहे। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे त असां मदीने सरकार सां गॾु वेहंदा हुआ त ईअं न चवंदा हुआ त पोइ हिते घर पिया आहे या ॿार पिया आहिनि या असांखे ॿियो को कारोबार पिया आहे। न सभु कारोबार मोहम्मद मुस्तफ़ा जे वेहण में विसरी वेंदो आहे। का ॻाल्हि यादि कोन हूंदी जे असां हाणे मदीने अची था पोइ ॿचा ॿार यादि लॻा पिया आहिनि। अलाए छा अलाए मींहुं अलाए वाचा अलाए बचनि जो हाल अलाए छा थियो कखा घर आहिनि हेॾे ख़्याल आहे होॾे ख़्याल आहे। न असां बि मुस्तफ़ा सां वेहंदा ख़ुदा जो कसम दुनिया हुकुमा विसरी वेंदी। रात गुज़री वई आहे। महबूब जी कचहरी हले थी पई। इन को साहब न उथंदो हो जे पाण करीम उथंदा हुआ त पोइ असां लाचार थी करे उथंदा हुआ त चवंदा त हज़ार रातियूं गुज़री वञनि असांजूं अखियूं हुजनि मोहम्मद जो दीदार हुजनि। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन टेम जे अंदरि मदीने जा उथियानि सभु को असां पंहिंजे पंहिंजे घर वञण लॻो आहे। ॿ साहब बीह रहिया आहिनि करीमनि खे माण्हू वधी अर्ज़ कनि क़िबला असांजो थोरो अर्ज़ु आहे ख़ुदा जे वास्ते। असांजा घर थी परे आहिनि जबलनि में आहिनि जिथे नाग विछूं बलाऊं आहिनि। असांखे का बत्ती साण कोन्हे का उणटीह जी राति ऊंदाही लॻी पिया। करीम रहमतुल्लाह अलमीन असांखे का बत्ती घरों आणे ॾियो त उन असां सुझंदे ते घर हलिया वञूं मथां को नाग असांखे तकलीफ़ पहुचाए। पाण करीम फरमाया तो असां नूर खे दरकार बत्ती कोन हूंदी आहे। मुंहिंजे घर में बत्ती कोन्हे का बाग़िया लठी जेकी हथ में थी हेॾे करे त लठ खे मां मोहम्मद नूर बणाए ॾेखारिया आहिनि। उन वक़्त मां लठ वठी करे पाण करीम पंहिंजे हथ में लठ खे हुकुम था कंदो लठे नूर बणिजी वञो गोलो बणिजी वञो। ख़ुदा जो कसम आहे लठ इन थी भरे जे चोॾहीं जो चंड बरंदो आहे गोले वांगे भरे थी मदीने सरकार जे नूर जी बरकत लठ में उहा अची वई आहे। सॼो मदीनो रोशन बणिजी वियो आहे। मौजज़ो ज़ाहिर थी पियो आहे। माण्हू इबरत में चया आहिनि पाण करीम फरमाया लठ खणी वञो इन जे रोशनी ते हलिया वञो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। जंहिं वक़्त में असां लठ खणी वञनि था पिया वाट त हिकिड़े जो घर हेॾे आ त हिकिड़े जो घर हेॾे आ। उन वक़्त में हुन चयो त यार हाणे तूं भला मूंखे घर में घर ॾे हेॾे मूंखे छॾे ऐं पोइ तूं पंहिंजे घर वञो। ॿुढे बि त उदह लॻी पई आहे। हुन चयो त यार इन कोन थींदो मूंखे पक्का यकीन आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक जो मौजज़ो आहे जो काठी खे लॻियो आहे त उहा नूर बणिजी वई आहे। हाणे तूं ॿी काठी खणी आहे हिन काठी सां मिलाईंदे सा बि नूर बणिजी वेंदी। अलाह उन वक़्त में उहा साहब ॿी काठी खणी आयो आहे उन काठी सां लातो थियो उहा काठी बि नूर बणिजी वई आहे। जेको मोहम्मद मुस्तफ़ा काठियुनि खे नूर बणाए सो मोहम्मद पाण नूर नाहे चवण में शक आहे। मुंहिंजे महबूब खे मुंहिंजी मुलाक़ात लाइ वठी आ मौला छा ते वठी अचां
जे बुराक 40,000 बुराक बिश्त में बीठा थी उतो हिको बुराक कहे मुझे महबूब जी मुलाकात लाइ वठी आओ। जिब्राइल अमीन सिधो बिश्त में आयो आहे। बिश्त में जाची दो ॾिसे त बराबर 40,000 बुराक बीठा आहिनि जेके टपाई थे गजन था पिया। जिब्राइल जो जाच जेको सुहिणे में सुहिणो हुजे, ताज़े में ताज़ो हुजे, तवाने में तवानो हुजे। जाची दो ॾिसे बराबर हिकिड़ो बुराक ओ जंहिंजो सिर सईदे जे अंदरि आहे। अखियुनि मां नार वहनि था पिया। उन बुराक जी जान ते गोश्त कोन्हे को, रत कोन्हे को, हॾा लॻो पियो आहे। सिर सईदे जे अंदरि आहे। अखियुनि मां नार वहनि था। ज़बान में लफ़्ज़ जारी त या रब्बुल आलमीन मूंखे मोहम्मद मिलाए, मौला मूंखे मोहम्मद मिलाए, मौला मूंखे मोहम्मद मिलाए। साल कजो अदा ओ 24 सदी जा मुसलमानो दुनिया ते रहण वारो तव्हांखे मुस्तफ़ा जी ज़ात जी का ख़बर कोन्हे का, पर मूंखे ॿुधाए त उहो बुराक बिश्त जे अंदरि रहे थो पियो। दोज़ख त कोन्हे को, दुनिया त कोन्हे का, गर्मी त कोन्हे का, बसि असां बि कमाई करे हली बिश्त में रहंदासीं। बिश्त लाइ मरूं था पिया, निमाज़ूं पढ़ूं था, इबादत बोला बिश्त असांखे मिलाए जा। बुराक बिश्त में वेठो आहे। बुराक खे बिश्त नथो वणे पियो। बुराक जे खिलमा नार वहनि था पिया। बुराक जे ज़बान में रात जारी आहे मौला मुहम्मद मिला, मौला मोहम्मद मिला, मौला मोहम्मद मिलाए। मालूम छो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि दीदार जेको आहे सो बिश्त खां 1000 दफ़ा वधीक कुर्ब वारो ऐं मिटाज वारो आहे। जंहिंजे करे बुराक दाहूं थो करे पियो। जिब्राइल अमीन इबरत में अची वियो आहे। सम्झई त आशिक़ त मोहम्मद मुस्तफ़ा जो हेतिरो बुराक ॾेखारिजे पियो। पर हाणे हिन खे कीअं वठी वञा जो गोश्त कोन्हेसि को, रत कोन्हेसि को, ताक़त कोन्हेसि का, हुस्न कोन्हेसि को। उन टे में छा कयो जिब्राइल मथो पर रखियो अथई। इश्क खे ॾिसां त केतिरो हिन जो इश्क आहे। मथो जो पर रखियो अथई, मथे खे न क्यों करे। ऐं निहारे थो चए त केरा परे थी वञो। मतां हिन हिकिड़ी घड़ी गफ़लत जे करे रब्बुल आलमीन नाराज़ थी वञे। 40,000 साल गुज़री आहिनि दाहूं कदे कूकूं कदे यार न मिलियो आहे। चढ़ी जबल चोट ते बेटा साहब थो चवे त चढ़ी जबल चोट ते ओ पेरे पंधु कंदासीं। जे पेरनि पंधु छॾियो तां हथनि भर हलंदासीं, पर जे हथनि बि हलणु छॾियो आऊं गोॾनि भर घसंदासीं, पर जे गोॾनि घसणु छॾियो तां सिर भर सुरंदासीं। पोइ मिला त मिलंदासीं न त घोरी जान जतन परे थी वञ। यार खे परचाया दाहूं कया, आहूं कया, कूकूं कया, फरियादूं कया। पोइ जे फरियाद खां बाद महबूब मिलियो त अल्हम्दुलिल्लाह, पर जे न मिलियो त ई घोरी जान जतन ता। विदाई सां फरमाए थो जन खे दौर दर्द जो, जन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि फिक्र फरही हथ में माथे मुतालियो कनि। अजूं शाह अब्दुल लतीफ चवे पनो सोई पढ़नि जम पसर पिरी मोहम्मद जो। हाँ सही जन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि। जिन खे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदा इश्क लॻंदो ख़ुदा जो कसम घर ॿार बच्चा विसरींदा। पोइ ॾंडो ॾोड़ो खाई पी घुमी थो पियो, निमाज़ पूरी कोन थो पढ़ी, नबी सेदो नालो ॿुधी सलाद कोन थो पढ़ी। तोखे इश्क काथे इश्क हुजई त ख़बर पवई। अदा लॻी हुन लॻी वाले कना पुछा कर, जंहिंखे लॻी आहे तिन खां पुछा कर मोहम्मद मुस्तफ़ा जो इश्क कहिड़ी शइ आहे। मोहम्मद मुस्तफ़ा इश्क जी ख़बर पुछा कर, तैने बुराक को पुछा कर। मोहम्मद मुस्तफ़ा जे इश्क जी ख़बर पुछा कर त खजी जे थोड़ा को पुछा कर। इंसान त इंसान आहे,
मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजी जे थुड़के बेसाहे के सुकल खजी जो थुड़ा पाण करीम गोटे कदई करे खुतबो था पढ़न प्या और मेंबर तैयार छवा साहब अर्ज का किबला मेंबर तहां ला तैयार छो मेंबर ते चढ़ी खुतबो पढ़ो पाण मेंबर ते चढ़ी खुतबो पढ़न ता मशहूर हदीसा सभिनी खे ख़बर आन वक्त में मेंबर ते चढ़ा हिन खुतबे पढ़न जे वास्ते दुआ जेकी खजी जो थुड़ा जमीन को ताकत ही न को ज़बान ही न को साहो बेसाही बेज़बानी बेताकती सुकल खजी दाहू करे थी माहू माहू वांगे ज़बान चे रोई थी कर या रसूल अल्लाह मुखे के छड्यो थी मुझो पारो के छड्यो थी पाण करीम पोते मोटी था अल्लाह अल्लाह मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क हुआ शया ओ जो खजी जे थुड़ के लगे थो त खजी जे थुड़ के साह बिजे थो त ताकत बिजे थो त ज़बान बिजे थो पियो अल्लाह मोहम्मद जी ताकत में तोखे शका बेज़बान के ज़बान दे त मोहम्मद दे बेजान के जान दे त मोहम्मद दे रोई दाहू थी करे मदीने जा सई उतो लही करे खजी जे थुड़ के भाकुर पाए जे चन ता चोती रोई जे किबला से अल्लाह न रोवा जो तू मोहम्मद मुस्तफा रहमतुल्लाह आलमीन युवा अरे खुदा जी रहमत मुख ऊपरे दी वैया तुम जो पासो लगल हो तो न अल्लाह जी रहमत जो मुझे मथा नुज़ूल हो अनान रोवा क्या मत ही रो मदद से जैसे मुझे मां मुझे दिल जो मकसद पूरो न कदे बार फरमान तुझी केड़ी मर्जी आ मोमिन तुझो मेओ खाइने जेकर दुनिया ते चई त साओ कया है त असाब तुझो मेओ खाइने जिन को असाब मेओ खाइने को बिच तो खपे मुखे खपे तो त मोहम्मद मुखे टुकड़ा टुकड़ा करे इन मेंबर जे तू पूरा मसो कदम रखी कुतबो पर त मुखे उहा आसीस अचे बाकी मुखे बी का शय नथी खपे मुखे खपे तो मोहम्मद जा कदम था खपन हां खची जे थोड़ो को पुछा करो मुजाहिद मुजा दोस्त ओ मदीने में रहने वालो मदीने में आया हो रब्बुल आलमीन तुझा वडा भाग क्या हिन वडा बख्त क्या हिन जो रहमतुल्लाह आलमीन जे दरवाजे ते पाता हो अदब कजो बेअदबी मताते हो यार उसी पे खुदा जो कसमा त कदे भी बची कोन सघंदवा जजे करे आलिमल मशाइखन वलियन बुजुर्गन जो चौड़ा त मदीने पाक में थोरो रहो घरो न रहो मता का बेअदबी थी वने मत अमल बर्बाद थी वने खुदा कुरान पाक फरमाता या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिल कौले कजहर बादिकुम लिबादिन अल्तहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून कहत में खिताबा सही जेदा बाबा का सिद्दीक सुनवा हज़रत उमर फारूक उस्मान गनी हैदर करारा रब्बुल आलमीन खबरदार अली खबरदार सिद्दीक या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वालो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी जे मुझे महू मोहम्मद मुस्तफा आवाज खर वो आवाज मथे थी दवा त अल्तहबत आमालकुम व अंतुम ला तशउरून ओ अली तुझा अमल बर्बाद थी दा सिद्दीक तुझा अमल बर्बाद थी दा फारूक अमल बर्बाद थी दी उस्मान अमल बर्बाद थी दी अरे मुखे बुधायो त है तेरे करार रख वधीक मुवाहिद को दुनिया जे तख्ते ते थींदो अता बाबा का सिद्दीक सूरज का वधीक को मुवाहिद दुनिया जे तख्ते ते थींदो हज़रत उमर फारूक त उस्मान गनी का वधीक को मुवाहिद दुनिया जे तख्ते ते थींदो खुदा के मंदिर ते तख्ते ते थींदो खबरदार आयो त सच्चा मुवाहिद पक्का मुसलमान जे मुस्तफा जी आवाज कर वो आवाज मथे वे वद न को तोहा जो इबादतू न को नमाजू न को रोजा न को वहदाले त कुछ कम नहीं दवा कम ईदो त मोहम्मद मुस्तफा जो अदब कम समझ में गाल आई जाना सलात
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ख्याल के बुधी शर जाए वो मुजाहिद मुजा दोस्त असहाबन जी पैरवी करनी आहे। नबी से फरमाया त 72 फिरका थींदा हुआ, 72 फिरका जहन्नम में पवंदा। हिकिड़ो फिरको हूंदो जेको मां मोहम्मद मुस्तफा वटि पहुचंदो। असां पुछा कि किबराओ कहिड़ो फिरको हूंदो? पाण फरमायूं असहाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। असहाबी मुंहिंजा तारा आहिनि, जेको असहाब जी पैरवी कंदो सो मां मोहम्मद मुस्तफा वटि पहुचंदो। जे असहाब जी पैरवी छॾी सो मां मोहम्मद कॾहिं बि कोन पहुची सघंदो। असांखे असहाब जी पैरवी वठणी आहे। हाणे आत हज़ बिलाल पंहिंजे जी ॻाल्हि ॿुधाए छॾियाई। मोहम्मद मुस्तफा जो इश्क केतिरो आहे? सलात पर ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन बिलाल जी ज़बान हकड़ा असद सही कोन थो चई सघे। असद थो चवे पियो काफ़िरनि टोपई ठठोड़ शुरू कयूं आहिनि त मुस्लमान वटि अहिड़ो को फसीह ज़बान कोन्हे को जेको बाग चवे। अहिड़ो तो बाग बाग चवण अचे ई कोन थी पई। उन वक़्तु में उमर फारूक जलालिया मदीने सरकार हुज़ूर मुंहिंजा महबूबा असाबनि जा ताना सही कोन थो सघाए पियो। या त मूंखे इजाज़त ॾे त जूं सिलूं ख़तम कयां जेके ताना था दीन जे मथां कनि पिया। या त इन बागे बिलाल खे बाग तूं हटाए छॾे। पाण करीम फरमाए त उमर काफ़िर खे तकलीफ़ न ॾिजांइ, बाक़ी बिलाल खे मां बाग तूं लाहियां थो पियो। पाण हुकुम कयो अॼु राति बिलाल बाग न चवे। अॼु राति को फसीह ज़बान बाग चवे। अल्लाह अल्लाह छॾे बिलाल खे ख़बर पई आहे अॼु महबूब मोहम्मद मुस्तफा मुंहिंजी टूटी खसी आहे। अॼु मूंखे नौकिरी तूं लाथो अथई। ख़ुदा जो कसम आशिक़ बिलाल सिधो मदीना मस्जिद में आयो वाह। सही काती हथ में थसे सिर सजदे में रखियो अथई। ज़बान खे ॿाहिरि कढियो अथई। चए तो ज़बान तो मोहम्मद मुस्तफा खे नाराज़ कयो वाह। ख़बरदार जे बाग कंहिं ॿिए पागे चई आहे त ज़बान कपे छॾींदो साए। जेकर तूं सुठी हुजी हा त मूंखे मोहम्मद तड़े चो मूंखे मुस्तफा डूटी तूं छो लाहे हा। अॼु महबूब तो नाराज़ कयो आहे। ओ ज़बान मां कोन छॾींदो साए। रब्बुल आलमीन ॾिसप सवारो ख़ुदाई त मूंखे इश्क सचो आहे या कूड़ो आहे। मोला जेसि ताईं मां बाग न चवां तमती हुन कजा। रब्बुल आलमीन आशिक़ बिलाल जी दां ॿुधी आहे। ख़ुदा जो कसम राति वधी वई आहे। अधु राति जेतिरी ॾेढ राति राति वधी वई आहे। असाब जागी पिया आहिनि, पखी पखण जागी पिया आहिनि। चूचरा शुरू थी वई आहे। उन टे में सभई असां मदीने सरकार जे हुज़ूर में मुंहिंजो महबूब मदीने जा घोट राति वधी वई आहे। अलाए छा सबब आहे त पाण करीम इबरत में चया आहिनि रब्बुल आलमीन जिब्राइल खे मोकिलिया त जिब्राइल वञो वञो मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वनी चो तो रहमतुल्लाह आलमीन मुझा महबूबा मदीने जा घोट इबरत न करी इंतजार न करी। बिलाल खे बाग तू लाथो थी। बिलाल जी बाग तव्हांखे कोन थी वणे पई। ओ मदीने जा घोट जेसिताईं बिलाल बाग न चवंदी क़यामत ॾींहुं हुन कंदो साईं। इन बिलाल जी बाग असद जेकी आहे मूं रब वटि शद खां 1000 त वधीक प्यारी थी। मदीने जा घोट वञो मदीना मस्जिद में ज़बान ॿाहिरि कढियूं काती खणी बीठो थी। देर कंदे त ज़बान कपे विझंदो। अॼु बिलाल खे मुस्तफा पाण कदमा खणी वञी परचाई। चईंसि त ड्यूटी तुंहिंजी क़यामत जी मुक़ररु तूं मुंहिंजो बागो आहे। रहमतुल्लाह आलमीन बिलाल अचनि था बराबरि बिलाल जो सिर सजदे जे अंदरि आहे। हथ में ज़बान आहे, हथ में छुरी आहे। पाण करीम सोचे बीठा बिलाल छा थो करी। बिलाल
बिलाल मथे अखियूं खिज रहमतुल आलमीन जो नाम तूं सदको वञा सिर बच्चा ॿार जान कुर्बान कया ज़बान तोखे मुख परे कयो आहे जंहिंजे करे इन ज़बान खे कपिया न को हूंदी न को महूअ तूं नाराज़ थींदे पाण करीम फरमाइनि था ओ बिलाल इन ज़बान खे न कपिजाई तुंहिंजे शान खे मूंखे बुलंद करणो हो मां नाराज़ कोन हो साईं पर इहा ॻाल्हि इन जे करे दुनिया खे ख़बर पवे त बिलाल जे रब सां केतिरो प्यार आहे अॼु तुंहिंजो शान दुनिया ते निर्वार थी वियो उहा ड्यूटी तुंहिंजी मुकर आहे जेसि ताईं तुंहिंजी हयाती आहे ॿिए खे ताक़त न आहे बाग चवंदी बाग वञी ॾे सोचजो सही थोरो त असहाबनि जी नबी सां मोहबत वधीक हुई कि अल्लाह सां मोहबत वधीक हाणे इते नबी साईं बिलाल खे बाग तूं लाथो आहे रब्बुल आलमीन थो चए त बिलाल जी बाग मूं वटि क़बूल आहे बिलाल जी बाग मां अल्लाह ॿुधां थो पियो बिलाल खे बाग ते मुक़ररु कर जंहिं मदीने जा से बुरको मटाइनि था पिया अल्लाह अल्लाह बिलाल ज़ाहिरी अखियुनि यानी अखियुनि सां महबूब मुस्तफ़ा जो चेहरो परे थी वियो आहे बिलाल ये लफ्ज़ चए थो खुदा जो कसम दीवानो थी पियो आहे चरियो थी पियो आहे मदीना मस्जिद कुंड कुंड में वञी चए थो महबूब काथे आहे त बाग ॿुधाया हिन मेराब वेहंदे मां बाग चवंदुसि अॼु ज़ाहिर अखियुनि सां कोन थो ॾिसां काथे आहे त मां बाग ॿुधाया असाब चवनि था बिलाल बाग चओ जॾहिं काखे बाग ॿुधाया जो मुंहिंजे बाग ॿुधण वारो को आहे ई कोन लफ़्ज़ सही आहिनि सही भला उन वक़्त में अल्लाह बिलाल को विसरी वियो त जे मोहम्मद मुस्तफ़ा मूंखे लाहे पोइ त रब मुंहिंजी बाग ॿुधे पोइ जी महबूब मुस्तफ़ा जे करे ज़ाहिरी अखियुनि मूं बुरको मटायो आहे त रब त मुंहिंजी बाग ॿुधे थो इहे लफ़्ज़ बिलाल छो चया त मुंहिंजे बाग ॿुधण वारो आहे ई कोन मालूम छो त बिलाल जी तक़ाज़ा इहा ई त बाग मोहम्मद मुस्तफ़ा खे ॿुधाए तो महबूब कोन्हे उहो कंहिंखे बाग ॿुधायां मालूम छो त बिलाल जी मोहब्बत मोहम्मद मुस्तफ़ा सां वधीक तव्हां जो किताब तारीख़ तव्हां खोले ॾिसो त बिलाल 12 महीना पूरा मदीनो छॾे वञी शाम में रहियो आहे शाम मदीने सरकार ख़्वाब में आया खस्तो बिलाल हैफ़ थी जो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो मदीनो छॾे वियो महबूब काथे आहे त मां बाग ॿुधाया उतां सिधो आयो आहे जंहिं वक़्त वरी मदीने में आयो आहे ऐं असाबनि खे ख़बर पई आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो बागो मोटी आयो आहे सभई असाब गॾिजी करे ॾाढो ख़ुशि थिया आहिनि बिलाल काॾे वहीं यार महबूब छॾे वियो त तूं बि असांखे छॾे वहीं तूं बाग चई हा त मुस्तफ़ा जो वक़्तु यादि कयूं हा बिलाल अॼु मेंबर ते चढ़ी करे असांखे बाग ॿुधाए त मोहम्मद मुस्तफ़ा जो वक़्तु यादि कयूं हिन महबूब वेहंदो हो हिन बिलाल बाग चवंदो हो जे कसम ख़ुदा जी ज़ात जो मूंखे वधीक न चओ मां बाग चई न सघंदुसि आख़िरकार असाबल जो चयो न वरितो थिए असाबल चयो त मदीने सरकार जे बचड़नि खे वठी अचूं गुलनि खे वठी अचूं हसन हुसैन खे वठी अचूं हसन हुसैन आया पंहिंजा ॾोरा पाता जन तो बिलाल है पुती नानो त छॾे वियो पर तूं बि छॾे वए बिलाल हाणे मेंबर ते चढ़ नाने जे वक़्त वारी बागत ॿुधाए असां नाने जो वक़्तु यादि करे कुझु अखियुनि मां पाणी त गारियूं अल्लाह अल्लाह बिलाल चओ त बचड़ो मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा कोन्हे को मां बाग जा मूंखे बाग ॼण जी ताक़त कोन्हे वका मां बाग ॼई न सघंदुसि हसन हुसैन फरमाइनि था तो बिलाल यादि रखिजा जेकर बाग ॾींदे त ख़ुदा जो कसम क़यामत ॾींहुं नाने खे दाह ज़रूर ॾींदासीं ॾोरा पोइ ज़रूर ॾींदासीं तो नाना नाना तोखां बाद सॼो बिलाल चयो कोन वरितई बिलाल पाणी थी वियो आहे ख़ुदा जो कसम चई तो बच्चा मां बाग त जा थो तुंहिंजो हुकुम त मञा थो पर मां पूरी बाग जे सां ॿधल न आहियां आसे बिलाल मथे मेंबर ते चढ़ी बाग चवे थो पियो ऐं जंहिं वक़्त में कन ते हथ रखे थो पियो अल्लाह अकबर अल्लाह अकबर सॼे मदीने पाक में बाग जो आवाज़ पतो आहे ज़ाइक़ उमर दबे होश थी करे ॿाहिरि निकिरी आया था तो बिलाल
ओ बिलाल तू तो मोती आए लेकिन मुस्तफा मोती को लायो। अल्लाह अल्लाह बिलाल तुझी बागत बुधोता पर महू बिलाल चौथ बचड़ो मुखे केड़ी ताकत आ जो महू मोहम्मद मुस्तफा कोने को मां बाग जा मुखे बाग जड़ जी ताकत कोने वका मां बाग जई न सगद से हसन हुसैन फरमाइन था तो बिलाल याद रख जा जेकर बाग दी गई तो खुदा जो कसम क़यामत दी लान के दाह जरूरी दा सुई डोरा पो जरूरी दा सुई तो ना 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 दोखा बाद सर बिलाल चयो कोन वरतुई बिलाल पानी थीवा खुदा जो कसम चई तो बच्चा मां बागत जा थो तो जो हुक्म समझा थो पर मां पूरी बाग जैसा बदल ना से बिलाल मथे मेंबर ते चढ़ी बाग चवे थो पियो ऐं जे वक़्त में कन ते हथ रखे थो पियो अल्लाह अकबर अल्लाह अकबर सॼे मदीने पाक में बाग जो आवाज़ पतो आहे ज़ाइक उमर दबे होश थी करे ॿाहिरि निकिरी आया चथा तो बिलाल ओ बिलाल तू तो मोती आए लेकिन मुस्तफा मोती कोन आयो। अल्लाह अल्लाह बिलाल तुझी बाग ॿुधो था पर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तई जेके ये लटा बैतुल मुक़द्दस का पर आसमान तुम पर आयो वा या पोशाक अल्लाह मुझे मुस्तफा के भी पोशाक नूरानी ढका जे पोशाक जे मथा हिदायत जो चलो वा नूरानी अखर में नूरी पोशाक रब्बुल आलमीन कुदरत सां लिखा है छा लिखला तलकद मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिन मुबीन। आयत लिखला उन्हें पोशाक जी मथा नूरानी अखरन में मदीने सरकार ईसाई मथे बे आसमान ते पतिया बे ईसा अलैहिस्सलाम से मुलाकात ईसा अलैहि कदमन में करीम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदमरा चुमे तो हथरा चुमे तो ये तुम जाओ तुझ नाम तो सदको ना मारूहुल्लाह से रूहुल्लाह ते आसमान ते तुझी सारी अन्या मथे या तुझ नाम तो सदको ना रब जदो जिब्राइल मुझे महबूब या पोशाक पर आसमान रीला है भी पोशाक ढकाई अल्लाह पोशाक लिखा कमी कोने का नूरी पोशाक नूरी अखर लिखन उन्हें पोशाक छा लिखला बे आसमान से जेकी रब्बुल आलमीन मुस्तफा के पोशाक ढकाए तो छा लिखला वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन। वह पोशाक जिब्राइल अमीन मुस्तफा के ढकाइया बे आसमान खाते आसमान ते जही वक्त में मदीने जा सही पाचम तरफ बचो तो जिब्राइल या पोशाक लाए मुझे महबूब के भी पोशाक ढकाए ओ चे पोशाक जी मत हिदायत जो जलवा छा लिखला या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। जे तुम पोशाक महू पातिया फिर आसमान ते खासा मुलाकात हद यूसुफ अलैहिस्सलाम से मुलाकात यूसुफ पर हसीन समझदो हो तो मुझे हसीन भी कोई कोने को खुदा जो कसम जे मजबी सरकार साज बाबरकात ई सवारी ते आसमान ते पातिया यूसुफ अलैहिस्सलाम मेरे मुस्तफा जे रुगो पोशाक दे पया अखियों हेत करे भी रेवा पोशाक जे आलू अखियों मथे कोन तो खणी सके पादा फरमाइन यूसुफ तुम तो पर हसीन को ठगा अखियों तो मथे कने हाथ सही ओ मुझे तुझी जात बाबरकात ओरा तुझी पोशाक जेकी तुझी या पोशाक ने पोशाक दे नूर मान तो चले जगह है जो जे पोशाक ने था तो अलखला सिरा जम मुनीरा मोहम्मद सज्जा पर रोशन सज्जा अल्लाह अल्लाह ते आसमान ते यूसुफ अलैहिस्सलाम से मुलाकात या चौथे आसमान ते लौटा हजरत इदरीस से मुलाकात या
बचो तो जिब्राइल या पोशाक ते आसमान लाहे मुझे महबूब खे सोनी पोशाक भी ढका नूरानी जे पोशाक मतलब ही आयत लिखिया के आयत जलवा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब सब तारीफ रब्बुल आलमीन जनाते अंज़ल अला अब्दिहिल किताब ओ जन किताब के नाज़िल किया बाने जे मथू वलम यजअल लहू इवजा जे किताब को फदा न को फेरा लारे बफी बिना शक वारो कुरान बेशक चौथिया आसमान पे हज़रत इदरीस मुलाकात तफसीरुल बयान लिखे थो पियो इदरीस मुलाकात थिया इदरीस अलैहिस्सलाम पर फरमाया था इदरीस तोखे मुबारक हुजे जो सभी नबी रखा अग में यार तो पिश्त में पहतो वा इदरीस जो मुझा महबूब मेरा पिश्त में पहतो ही नहीं आई मां पिश्त जे दरवाजे बैठो हा अंदर लगण जी कोशिश कर बचो तो इदरीस कहीं नबी के ताकत ना है जिसने मुझे मोहम्मद मुस्तफा पिश्त में कदम रखंदो ॿियो नबी न की सघंदो जेकर मां दरवाज़े बीठो हुअमि अॻ में तूं लॻंदे पोइ तुंहिंजी उम्मत लॻंदी पोइ असां ॿिया लॻंदासीं सुभान अल्लाह 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 चौथे आसमान ते हज़रत इदरीस सां मुलाकात थिया पंजे आसमान ते पंहिंजो रब थो चए थो ओ जिब्राइल इहा पोशाक ला मुंहिंजे महबूब खे ॿी पोशाक ढका ओ जे पोशाक मथां नूरानी अखर छा लिखियल आहिनि रब लिखो पोशाक जे मथां त इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहाबिहि व बारक व सल्लम अलैहि हज़रत हारून दीदार करे फैज़ वठे थो पियो सही पंज आसमान खां छह आसमान ते हलन था पिया रब चो तो जिब्राइल इहा पोशाक लाए मुझे मुंह खे ॿी पोशाक ढका जे पोशाक मथां हिन आयत जो जलवो छा लिखियल आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम सुभान अल्लाह छह आसमान ते हज़रत मूसा सां मुलाकात मूसा कलीमुल्लाह कदम राज में थो हथरा में थो फैज़ वठे थो जो मुझा महबूब रहमतुल्लाह आलमीन मुझी पर थी जो तूर सीना जी टकरी दे लंतरानी जो जवाब लियो हो रब्बुल आलमीन के अर्ज़ कर मुझा मौला मुझी बदुआऊं कबूल कर खुदा जी ज़ात जो तुझो बई दुआऊं कबूल हिन एक तो मुखे दरूद रसो है तुझे मथा पढ़णो तो मैं हमेशा राज़ी थो मुझे मोहम्मद ते दरूद पढ़ो ओ दरूद पढ़ा तो पियो ऐं ॿियो चयो मां तुझो दीदार घुरियो हो जे तू खुदा जो दीदार कई महबूबा खुदा जो वास्ते सभिनी खां अॻु मूंखे दीदार कराइजा पर रब वाइदो वठी छॾियो आहे पर फरमायूं त जेकर रब तोसां वाइदो कयो अॻु में तोखे मुलाक़ात थींदी मूसा अलैहिस्सलाम सां छह आसमान ते मुलाक़ात थिया छह आसमान खां सत आसमान वञनि था पिया रब चयो त जिब्राइल इहा पोशाक लाइ मुंहिंजे महबूब खे ॿी पोशाक ढकाए उहा नूरी पोशाक जे मथां नूरी अखर में रब्बुल आलमीन छा लिखियो आहे सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर छह आसमान ते हज़रत खलीलुल्लाह से मुलाकात हज़रत खलीलुल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह कदमन में किरी हथा चुनी फैज़ वठे थो पियो परवाए तो मुझा मोहम्मद ने जा घोर तुझे नाव तू सदको वञा मां तुझा कहिड़ा थोरा दया से आराम में बाबो भी छॾे हो त अम्मा भी छॾे हा बाबो अम्मा ॿई दुश्मन थी करे मूंखे आराम में विझनि पिया ओ मोहम्मद तुझे नाले मूंखे बचायो हुई तुझा थोरा कहिड़ा गाए कहिड़ा गाया हिते बिठाए
में थोड़ा के थोड़ा ओ कुत्ते आहिन मारू वड़न जा भलायूं ऐं भेरा मां गणे गणी दुस के तेरा छे आसमान ते किसो मुक्तसर छे आसमान ते हज़रत इब्राहिम से मुलाकात सते आसमान ते हज़रत इब्राहिम से मुलाकात या मथे हलन ता सिदरतुल मुंतहा ते जद जिब्राइल अमीन जे रहण जी जाया जिब्राइल अमीन मोकला त मुंहिंजा महबूबा मदीने जा घोट हण मूंखे जात ते मथे हलण जी मूंखे ताक़त कोन्हे का पर करीम फरमाए मिसल हाज़ल मकामी यतुरकिल खलील खलीलहू ओ जिब्राइल हेड़े वक्त में दोस्त दोस्त जुदा न थींदो आहे तू जुदाई केतिरो करी पियो हेतिरो वफ़ादार थी अॼु बेवफ़ा केतिरो थी पियो जिब्राइल जवाब थो ॾे इन तजावज़तहू ए तरक़तु बिन्नूर ओ मुंहिंजा मुंहिंजे करे थोरो वार किरंदुसी रब्बुल आलमीन मुंहिंजा पर नूर सां साड़े छॾींदो मूंखे हलण जी ताक़त न आहे मां छा कयां तुंहिंजो ज़ीदार काथे छॾियां अल्लाह अल्लाह जिब्राइल बीठो आहे साईं पुछिया पाण करीब हलक मिन हाजत जिब्राइल खे हाजत अथई 1,24,000 नबी गुज़री आहे सभिनी जिब्राइल को हाजत पूरी जिब्राइल असांजी हाजत आहे पूरी कराए लेकिन मुस्तफ़ा जिब्राइल खे चए थो हलक मिन हाजत मवाहिब 29 सिफ़ो अथी का हाजत आहे हा करीम हिकिड़ी हाजत आहे कहिड़ी ॿुधाए त जिब्राइल जी हाजत आहे कदमनि में किरी चए सल्लल्लाहु अलैहि अन अबसुत जदाही अल सिराते ले उम्मतिक हत्ता यजूजा इलैहि मुंहिंजा महबूबा हुते जेकी दुआ घुरी हुई सिर्फ़ सजदे में रखी उम्मत जे वास्ते पुरसात वारी वादी जे लाइ उहा टुटी कुते मुकर तो मुंहिंजा महबूबा ओ जो मां पर रही ने पुरसात वारी वादी ते रखा तुंहिंजी उम्मत मुंहिंजी परन खे लतारे ऐं डपी वञे या मुंहिंजी हाजत बि का कोन्हे का सल्लल्लाहु अलैहि अन अबसुत जनाही अल सिरात ले उम्मतिक हत्ता यजूजा इलैहि पर करीब फरमाया था तो जिब्राइल छो भला मुंहिंजी उम्मत जा पेर थो घुरी पियो तुंहिंजो शांत वॾो वा जिब्राइल जो मुंहिंजो महबूबा ॾिठो वा रब्बुल आलमीन जो प्यार तोसां है रब्बुल आलमीन जो राज तुंहिंजे राज में आ ऐं तुंहिंजो राज उम्मत जे राज में आ उम्मत जी ख़िदमत कंदुसि तो उम्मत जी ख़िदमत कंदुसि त उम्मत राज़ी थी तूं राज़ी थी वे जे तूं राज़ी थी मुंहिंजी मत रब राज़ी थींदो इहा वात पतली थम तुंहिंजे रज़ा में दे अल्लाह अकबर अरे जग जे उम्मत जे यानी कदमनि जी मिटी जिब्राइल रात वारी वादी ते पर थो विछाए पुल थो बणिजे पियो असां उम्मत जे ख़ातिर नुरान मोहम्मद जो शान आहे अफ़सोस ओ मुस्लमानो ख़्याल करे ॿुधो हा साईं पाण करीम चवनि था मथे हलिया अक़ीम जे वेझो आया हूं जुती लहण जी कोशिश कई अथऊं त अरशदीम जो बस में अची वा रब जो मुंहिंजा महबूब मदीने जा घोट जुती लहण जी कोशिश न कर इन जुती सां मुंहिंजे अर्श खे लटाइण जी कोशिश कर मूसा कलीमुल्लाह के तूं सुन जी तकरी ते जुती लहाई हे त तुंहिंजो अर्श अज़ीम आहे मां मोहम्मद खे अदब त करणो आहे बचो त ओ महबूबा मूसा ऐं तो में वॾो फ़र्क़ु आहे मूसा कलीमुल्लाह तो हबीबुल्लाह मूसा खे तूं सुन जी तकरी ते जुती इन्हे जे कलाराए में तो मूसा जुती लाए जो तुंहिंजा पेर जेके आहिनि तूं सुन जी तकरी पाता इन खे पेर लॻनी उहा मिटी मूसा तुंहिंजे पेरनि खे लॻे त मां रब शान वधायां ओ मुंहिंजा मोहम्मद जा घोट तुंहिंजे कदमनि वारी जुती जेकी आहे इन जी मिटी अर्शादीब खे लॻे त अर्शादीब जो शान वधायां अर्शादीब ते घुरायो त अर्शादीब जो शान वधाइण खां सवाइ अल्लाह अल्लाह जे मुस्तफा जे कदमनि जी मिटी अर्शादीब खे लतारे अर्शादीब जो शान वधे ते अल्लाह पाक छा थो चवे तूर सीना और है तूर सीना और है और मेराज मौला और है तूर सीना और है और मेराज मौला और है अपना जाना और है और उनको बुलाना और है जो सभी तूर सीना और है तूर सीना और है और मेराज मौला और है
अपना जाना और है और उनको बुलाना और है। तो सुरा भी शया मेराज भी शया मूसा जो पान वजन भी शया रब जो पान घुरान भी शया। अल्लाह अल्लाह पर फरमाता था जो हल दे मथे वजी पतोहा रब्बुल इज़्ज़त बाबका मुलाकात या के वता के बुधायो तो उद्दुनिया अहमद उद्दुनिया मोहम्मद उद्दुनिया खैरुल बरियत ता जो एतरो वेचो वैस रब्बुल आलमीन भाकुर पैमूम मुस्तफा के मिलो रब्बुल आलमीन जा कुदरती हथ मां मोहम्मद मुस्तफा जे बिन्ही कुल्हन दे विच ते लगा उन वक्त में प्यार छो कुर्ब छो रब्बुल आलमीन घुर कई तो मुजा मुझे वचन आशिक माशूक सा मुलाकात करनी दुआ द सुखड़ी करनी दुआ तो मुझे सुखड़ी केड़ी खणी आयो वा मुझे सरकार जो मौला मैं सुखड़ी तुझे दरवाजे ते खणी आयो हां लेकिन तुझी कुदरत जे कारखाने में आहे ही कोन बचो तो कुल शैन कदीर बहु जो शान केड़ी सजा दे मुझे कारखाने में कोने का पर मौला हिकड़ो न्याज भी निवड़त मां तोड़ खड़ी आन को तो न्याज आन को तोड़ निवड़ता निवड़ाई उन वक्त में सही ने महू कोन जो मुझे मौला सही खबर है तो मुझे बच्चे की ये तकलीफ ही दी ने नची मुझे बोला मुझे खातून जन्नती पार थी मौला मुझे हुसैन मजलूम जी पार थी मौला हसन जी पार थी शहीद करबला जी पार थी अब्बास रंबरदार जी पार थी मुझे पारे वारन जी पार थी मुझे अजीजन जी पार थी नन्ना रब्बना कुरान शाहिदा रब्बना ला तुआखिजना इन नसीना औ अखतना रब मुझे उम्मत भुला चुका है मुझे कैसे नजर न जाए रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लजीना मिन क़ब्लना ओ मौला जे मुखाद में नबी थी गुजरिया हिन उन जो कौम खे तो पकड़ो मूसा जी कौम जी मथा तो छिपू मूसा जी कौम शिकलू बदलाए छई ईसा जी कौम में छिपू नाज़िल करे छई मुझा मौला मुझ उम्मत शिकलू न बदलाए जा मुझ उम्मत में छिपू नाज़िल न कजा अलल लजीना मिन क़ब्लना जे मुख अग में को मुथी घर को कहीं ने मुझ उम्मत जन अज़ाब नाज़िल न कर दिया है रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताकत लना दे मुझ उम्मत को बारक जाए जेको मुझ उम्मत बाहर खड़ी सके कजा तुरान से मुस्तफा जा तुरान को मा सल्लल्लाहु अलैहि रहमत लिल आलमीन तेरे बेटा ईसा फरमायो त आया सतिया में ओ मुझा बारो चा बंभोर में परी बसी ओ पहर प्रिय जी न से नेर ठरिया में तो दर सब वयाम जो सुखन शाकू कढी रब्बना वला तुहम्मिलना माला ताकत लना दे मुझा मौला मुझ उम्मत को पार करके जाए को खणी सगन वाफ अन्ना वगफिर लना वरहमना माफ का जान बख्श जान रहम का जान अंत मौलाना फंसुरना लल कौमिल काफिरीन रब हमेशा मुझ उम्मत के काफिर को मजबूत गालिब रख जा यह दुआ है से उनका बाद में अल्लाह अल्लाह मदीने सरकार खुदा जी जात के चोद मुझा मौला इजाल हिसाब उम्मतिन मवाबलुद्दीन इजाल हिसाब उम्मत मुहम्मदी फी यदी मौला मुझे उम्मत हिसाब किताब मां मोहम्मद मुस्तफा हथ मेरी जाए इजाल हिसाब उम्मत मुहम्मदी फी यदी रब जो छाजे कर मुझा महबूबा पर उम्मत हिसाब किताब पर हथ में वठन तो पूरी तो ले अल्लाह यतले अला उयूबिहिम अहदुन गैरी ओ मुझा मौला इन्हीं जे करे उम्मत जो हिसाब किताब हथ में वठन तो घुरा पियो ओ जो क़यामत री मता काती को हुकुम मुझ उम्मत जो गुनाह से ले अल्लाह यतले अला उयूबिहिम अहदुन गैरी मता को गैर मानो मुझ उम्मत जो गुनाह से वो मुझे घटता या मुझे हथ में हूं तो देखे मुझे मुझे गुनाह जी खबर ही कोन बुझो उन वक्त में रब्बुल आलमीन फरमाया महबूबा तो क्यों उम्मत तेरी प्यारी या तुम मूसा तो तुमजो प्यार जे को हद को वधीका तुझी उम्मत जो हिसाब किताब जे को मोहम्मद मुस्तफा मा तुझे हथ में को दी दुसे तो खे को दिखारी दुसी
जी मोला छाजे करे मुखे दिखारी दे जो उम्मत सातो जो प्यारा उम्मत जा गुनाह सी करे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू मुझो थी पदे गमगीन थी पदे ओ कमा रब न सही सकद सी जने कर इजा कुंतु रब ने लफ्ज़ है इजा कुंतु अनर रहिया अहमद इजा कुंतु अनर रहीम व अंत शफीओ फाइनल मुज़निबून बैनना एक पास तो शफी हुजी बे पास रब रहीम हुजा वो फाइनल मुज़निबून बैनना बिनी रहीम शफी जे की गुनाह रहदा उम्मत जा अल्लाह अल्लाह मेरे पान करीम फरमायो ला युमिन अहदुकुम हत्ता कुना हब्बा इलैहि मिन वलदिही व वालिदिही व नास अजमईन जिसने मोहम्मद मुस्तफा अलैहि सलाम वतु पंजा बच्चा बार जान सिर सब कुछ कुर्बान साजो तो मुसलमान ही ना हो ये मुस्तफा दा कुर्ब जे साईं तमाजे मताहन आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बुल आलमीन साईं तमाके ने थोड़े गुफ्तगू अमल कर दी वासहाब सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि या अल्लाह सल्ली या रब्बुल आलमीन तो कुरान पाक में वायदो कंदुवा तुझे को मुझे कुरान पाक तुझे कन सब ॿुधंदो आहे त मां अल्लाह उन जी मतूरा मजमी साईं को जेको मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान दिल सां ॿुधंदो आहे तुंहिंजा बेड़ा पार कंदो आहे या अल्लाह जो माण्हू शायदि ॾींदुसि हीअ सरज़मीन शायदि ॾींदी मुंहिंजा मौला जमायत तुझो कुरान पाक ते लहू जो शान तुझे कन सां ॿुधो आहे या अल्लाह मुझो पहिरों कबूल कर जमायत जो ॿुधो कबूल कर या अल्लाह मिस्कीन हाजी कबीर जे घर खे रोशन कर तुझे घर में कुरान पाक मुस्तफा जो शान पढ़ियो वियो आहे या अल्लाह साईं या रब्बुल आलमीन कुरान पाक सदके मदीने सरकार सदके असांजे मथां राज़ी थी करे असांजे गुनाहनि जा दफ़्तर कारा धोई साफ़ कर या अल्लाह उन जाइन ते नेकियूं लिखाए छॾे या अल्लाह जे असांजा गुनाह माफ़ कंदे असांजा दफ़्तर धोई साफ़ कंदे तोखूं को पुछण वारो कोन्हे को न को तुंहिंजे रहमत जे दरिया में खोटी अचण वारी आहे खुद बेपयाम तुंहिंजे रहमत जो दरिया आहे या अल्लाह साईं या रब्बुल आलमीन जेके बीमार आहिनि तुंहिंजे शफ़ा नसीब कर जेके मर्ज़दार आहिनि तुंहिंजे मथां मर्ज़ दूर कर जेके कर्ज़दार आहिनि तुंहिंजे मथां कर्ज़ दूर कर या अल्लाह असां सभिनी खे 5 वक़्त नमाज़ नसीब कर या अल्लाह असां सभिनी खे मदीने पाक में रहण जी तौफ़ीक़ ॾे या अल्लाह असां सभिनी खे मदीने पाक जो अदब नसीब कर या अल्लाह मरण जे ते कलमो पाक नसीब कर या अल्लाह असांखे जन्नतुल बक़िया मुक़ाम नसीब कर मदीने सरकार जो पारो नसीब कर या अल्लाह असांजे वतु राज़ी थी सॼा गुनाह माफ़ कर या अल्लाह असांजी पाण में मोहब्बत इत्तेफ़ाक़ पैदा कर असांजे घरनि में बरकत विझ असांजो रोज़गार कुशादो कर या अल्लाह से या रब्बुल आलमीन मरण जे टेम में असां सभिनी खे कल्बो पाक नसीब कर क़ब्र क़यामत में असां सभिनी खे मदीने सरकार जो साथ नसीब कर या अल्लाह अहल सुन्नत जमात खे आबाद कर सॼे पाकिस्तान खे आबाद करे या अल्लाह पाकिस्तान में कुरान पाक जो कानून जारी करे या अल्लाह सालम बादशाह जे ज़ुल्म खां असांखे पनाह ॾे या अल्लाह असांजी इज़त रखण वारो तूं अल्लाह आवां दुनिया ते इज़त रख इज़त वारनि सां गॾु उथार ऐं विहार इज़त वारनि सां गॾु या अल्लाह मार ऐं जार या अल्लाह साईं या रब्बुल आलमीन दुआऊं हबीब जे सदके क़बूल कर रोज़े अता जे सदके क़बूल कर गुंबद ख़िज़रा जे सदके क़बूल कर मदीने सरकार जे मेराज जे प्यार के सजो दुआऊं कबूल हथ खाली न मोहताज या अल्लाह असांखे कंहिंजो मोहताज न कर पंहिंजो मोहताज कर फाजिल सवेलो पंहिंजे घरऊं दरऊं ॾे गैर जे दर ते असांजा हथ ढिघा न करा या अल्लाह से या रब्बुल आलमीन असांखे मुस्लमान करे जार मुस्लमान करे बार या अल्लाह इस्लाम ते जार इस्लाम ते बार या अल्लाह कुरान पाक ते जार कुरान पाक ते बार اللهم اغفر لي والوالدي والأستاذية ولمن دخل ورحمهما كما ربياني صغيرا واغفر اللهم لجميع المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات الأحياء منهم والأموات
वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही व नूर अर्शिही व मज़हर हक़्क़िही व ज़ीनत फ़र्शिही सय्यिदना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहल बैतिही व अहबाबिही व अंबियाई व औलिया उम्मतिही व उलमाए मिल्लतिही अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एतिरो राज़ी थियो मुंहिंजा महबूब हाणे जेकी घोड़ो थी घुर्द मां रब्बुल आलमीन ॾियाई उन वक़्त में सही महबूब कोन चयो त मुंहिंजा मोला सॼी ख़बर हस कि मुंहिंजे बचड़े खे हीअ तकलीफ़ ईंदी इन जी मुंहिंजा मोला मुंहिंजे ख़ातून जन्नत जी पार थी मोला मुंहिंजे हुसैन मज़लूम जी पार थी मोला हसन जी पार थी शहीद करबला जी पार थी अब्बास नंबरदार जी पार थी मुंहिंजे पारे वारनि जी पार थी मुंहिंजे अज़ीज़नि जी पार थी। न रब्बना क़ुरान शाहिद रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना। रब मुझे उम्मत जो भुलायूं चुकाए मुझे केतिरो नज़र न कजाए। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीन मिन क़ब्लना। ओ मौला जे मूंखां अॻ में नबी थी गुज़रिया आहिनि उन जे क़ौम खे तो पकड़ियो मूसा जी क़ौम जे मथां तो छिपूं मूसा जी क़ौम शिकिलियूं बदिलाए छॾई ईसा जी क़ौम मां छिपूं नाज़िल करे छॾी मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जूं शिकिलियूं न बदिलाइजा मुंहिंजी उम्मत मथां छिपूं नाज़िल न कजाए। अलल लज़ीन मिन क़ब्लना जे मूंखां अॻ में क़ौम थी गुज़री दरक कई इन मुंहिंजी उम्मत जे अज़ाब नाज़िल न कंदियां। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि मुंहिंजी उम्मत खे ॿार रखजाए जेको मुंहिंजी उम्मत ॿार खणी सघे। कया थोरा आहिनि साईं मुस्तफ़ा जा थोरा आहिनि कुल वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। तेरे बेटा ईसा फरमायो त आया सथिया में ओ मुंहिंजा ॿारो चा बंभोर में परी बसी ओ ॿार पिरीअ जी नासे नेण ठरिया में पोइ गूंदर सभु वयाम जो सुखन शाखूं कढी। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत को ॿार रखजाए जेको खणी सघनि। वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना माफ़ कजान बख़्शजान रहम कजान अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। रब हमेशा मुंहिंजी उम्मत खे काफ़िर क़ौम जे मथां ग़ालिब रखजाए। इहा दुआ आहे सी। उन खां बाद में अल्लाह अल्लाह मदीने सरकार ख़ुदा जी ज़ात खे चयो त मुंहिंजा मौला इजाल हिसाब उम्मतिन मुआवलुदनी इजाल हिसाब उम्मतिन उम्मत मुहम्मदी फी यदी। मौला मुझे उम्मत जो हिसाब किताब मां मोहम्मद मुस्तफा जे हथ में ॾिजाए। इजाल हिसाब उम्मत मुहम्मदी फी यदी। रब जो छाजे कर मुंहिंजा महबूब पर उम्मत जो हिसाब किताब पर हथ में वठण थो घुरी पियो। अल्लाह यतलियो अला उयूबिहिम अहदुन गैरी। ओ मुंहिंजा मौला इन जे करे उम्मत